जी नाज़रीन, असां हिन वक़्तु लारकाणा ग्रीन स्टार जे तरफ़ां जेकी एकता ॾियारे जे हवाले सां तक़रीब को ठाही वई आहे, असां हुते मौजूदु आहियूं। अचो त हिननि खां व्यूज़ पुछा कंदासीं हिननि जो एकता जे हवाले। ग्रीन स्टार टीम तरफ़ां सिंध जी सकाफ़त जा रंग वणकारीअ सां गॾु जे उनवान हेठि हीअ तक़रीब सेमिनार मुनक़िद कयो आहे। असां हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था त सिंध जी सकाफ़त खे, अजरक टोपीअ खे उजागर करण सां गॾु सिंध में वणनि जी जेका उहा खोटी थी। सिंध चैनल हिकिड़ो तमामु सुठो स्टेप खयों आहे जेका सिंध जे जर्नली मसइलनि खे आवाम ऐं आला ऐवाननि ॾाढो पेश करे थी ऐं अवामी मसइला उजागर करे थी। मुंहिंजी सिंध चैनल तरफ़ां सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जे ऐलान बि हिकिड़ो सुठो अमल आहे। सिंधी मीडिया जे ताउन सां असां सकाफ़ती ॾियारे खे भरपूर अंदाज़ में मल्हाईंदासीं ऐं असां लाड़काना ग्रीन स्टार टीम जे तरफ़ां मुंहिंजी सिंध चैनल जे इन अमल खे भलीकार चऊं था। एकता हवाले सां मल्हाइणु खपे। तमामु सुठो आहे इहो असांजे लाइ। ग्रीन स्टार तरफ़ां अॼु जेके असां सेमिनार मुंतक़िद कयो आहे, इन हवाले सां भई जेको एकता जो ॾियारो हलंदो आहे, जीअं गॾिजाणी थींदी आहे, पाण ख़ुशी जो महसूसु कंदा आहियूं, एकता खे ईअं सेलिब्रेट कंदा आहियूं जो भाई ईद जो ॾियारो आहे। उन सां गॾु असां इहो बि मैसेज ॾियणु चाहूं था, वण बि असां लाइ ज़रूरी आहिनि। सिंधी माण्हुनि खे इहो मैसेज ॾींदो आहे, जीअं पाण में इकठे थियूं था असां पाण एकता जे ॾियारे सां यकजहती कयूं ऐं वणनि जे लाइ बि इहो सभई दोस्त चवनि ऐं वण बि ज़रूरी आहिनि असांजे लाइ। वण बि एतिरा जेके अहम आहिनि असांजे लाइ, इहो ई चवंदो। लारकाणा ग्रीन स्टार जे तरफ़ां जेकी मुनक़द कई वई पंहिंजो तक़रीब, उन्हनि जा व्यूज़ ॿुधाया। हिननि जो इहो ई चवणु आहे त जेतिरो एकता ॾियारो ज़रूरी आहे, एतिरो ई पंहिंजो पाकिस्तान में सिंध में वण पोखणु बि ज़रूरी आहे। इक़बाल शेख, चीफ रिपोर्टर सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणा।